अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। हैदराबाद सिंध तरक़पसंद पार्टी की मेज़बानी हेठि सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस हैदराबाद के मक़ामी होटल में थी गुज़री, जंहिंमें सिंध क़ौमी कॉन्फ्रेंस जो गॾियल पधरनामो जारी कयो वियो, जंहिंमें चयो वियो त सिंध सदियुनि खां असांजो मादरे वतन आहे, जंहिं कंहिं हादसे ऐं इतफ़ाक़ सां जनम नाहे वरितो, पर हीउ हज़ारें सालनि जी तारीख़, तहज़ीब, तमदुन ऐं वतन आहे ऐं डिघे वक़्त खां धारियुनि जी जारियतुनि जो मुक़ाबिलो कंदो पियो अचे। मादरे वतन सिंध, जंहिंखे सिंध जा जवान पुट, नियाणियूं ऐं बुज़ुर्ग पंहिंजी जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾेई हिन वतन खे अॼु ताईं क़ाइमु रखंदा अचनि। इन मादरे वतन खे गिड़काइण लाइ कॾहिं वनयूंट त कॾहिं वफ़ाक़ी इलाइक़े करार ॾियण जा फार्मूला लागू कया विया आहिनि, त कॾहिं सिंध खे तक़सीम करण जे लाइ नवां सूबा, जनूबी सूबे, महाजर सूबो या इंतज़ामी यूनिटनि जे नाले में सिंध खे विरहाइण जी साज़िश में ॾींहुं राति मसरूफ़ आहिनि। हीउ ऐवान सिंध खे लिसानी नस्ली बुनियादनि ते ॿियनि ॿोलियुनि जो सूबो करार ॾेई सियासी इख़्तियारनि खे, इंतज़ामी, मुआशी ऐं सियासी विरासत खे सिंध दुश्मन सम्झे थो। इन लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ ऐं MQM विच में कयल मुआहिदे खे सिंध दुश्मन करार ॾेई रद्द करे थो। हीउ ऐवान MQM खे दहशतगर्द तंज़ीम सम्झे थो, जंहिंखे इस्लामाबाद पंहिंजी मर्ज़ी मंशा सां सिंध दुश्मन कमु करण लाइ ताणे तयारु करे सिंध ख़िलाफ़ इस्तेमालु करे रहियो आहे। हिन ऐवान ईंदड़ वक़्त लाइ सिंध जे कॉमर्स पार्टियुनि ऐं सियासी समाजी फोरम ते ज़ोर भरियो आहे त पार्लियामानी सियासत लाइ सिंध में PP जे मुक़ाबले लाइ इतिहाद जो बुनियादु क़ाइमु कनि, छो त पीपल्स पार्टी बिलावल ऐं ज़रदारी सिंध खे सियासी, मुआशी, इख़लाक़ी, सक़ाफ़ती तोड़े नफ़्सियाती तौरु कापारी धकिणो आहे। बावकार सिंधी क़ौम खे हिन ज़वाल पस्ती में धिकण जी ज़िम्मेवार PP आहे, छो त सिंध अध सदीअ खां पार्लियामानी निमांदगीअ लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंहिंजे वोट जो मैंडेट ॾिनो आहे ऐं पीपल्स पार्टी सिंध दुश्मन किरदारु अदा कंदे सिंध खे दाइमी ग़ुलामी ऐं ज़िलतुनि में धिकण जी ज़िम्मेवार रही आहे। हाणे अॼु जे नए नस्ल ते इहा अख़लाक़ी ज़िम्मेदारी आहे त हू PP जी शिकिल में जागीरदाराना जारियत नाकाम करण लाइ पंहिंजो वोट सिंध जे हक़ लाइ इस्तेमालु करण जी सफ़बंदी कनि। हीउ ऐवान सिंध हुकूमत खां घुर करे थो त सिंध में वफ़ाक़ खां अलॻि आदमशुमारी करण जो बंदोबस्तु करे, जीअं सिंध में दुरुस्त नमूने ॻणप थी सघे। कॉन्फ्रेंस खे डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ पलीजो, ज़ैन शाह, नूरुल हुदा शाह, सिंधु नवाज़ घांगरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। सिंधी अवामी फोरम जे सॾ ते PP, मुस्लिम लीग नून, जमियत उलमा इस्लाम फ़े तरफ़ां MQM जे दहशतगर्द टोले सां सिंध दुश्मन मुआहिदो करे सिंध जा शहर दहशतगर्दनि हवाले करणु, क़त्ल जे केसनि में गिरफ़्तार दहशतगर्दनि तां केस ख़तमु करणु, कराची मां सिंधी मुलाज़िमनि खे कढणु, सिंध जी वहदत ते वार ख़िलाफ़ सिंध अवामी फोरम तरफ़ां अज़ीमो शान रैली ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं कढी वई। रैली खे ख़िताब कंदे सिंध अवामी फोरम जे चेयरमैन जान मोहम्मद जूनेजो, डॉक्टर अनवर हाजाणू, हसन लिगारी, जीए सिंध अवामी पार्टी जे सदर नवाज़ खान ज़ऊर, एडवोकेट अब्दुल रज़ाक मीरानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध जी मुक़दस मां आहे। PP नून लीग इक़्तिदार जी लालच में जेको सिंध दुश्मन मुआहिदो कयो आहे, असां उन खे मुकमल रद्द कयूं था। असां सिंध जे ख़िलाफ़ का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहियूं। असां इक़्तिदार जी मुंतक़िली जेका सिंध जी क़ीमत ते थी आहे, उन खे रद्द कयूं था। हिननि चयो त हीउ सिंध दुश्मन मुआहिदा फ़ौरन रद्द करे सिंध जी वहदत ख़िलाफ़ साज़िशूं फ़ौरन बंदि कयूं वञनि। टंडोलियार चंबड़ तालुके जे 5 मुख़्तलिफ़ शाख़ुनि जे आबादगारनि पारां पुछड़ी में पाणी खोट ख़िलाफ़ चंबड़ मां निकितल प्यादल मार्च टंडोलियार प्रेस क्लब पहुतो। सब डिवीज़न बकेराणी, मियाखोरी शाख़, चाकर शाख़, ज़ऊर शाख़ जी पुछड़ियुनि में 2 महीननि खां पाणी न पहुचण ख़िलाफ़ आबादगारनि ऐं अवामी वर्कर पार्टी ऐं सिंध हारी पोरियत कमेटी पारां यकतारियुनि ऐं चपड़नि ते कलाम ॻाए अनोखो एहतजाज कंदे 22 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो तइ करे टंडोलियार प्रेस क्लब पहुता। उन मौक़े ते अॻवाननि फैज़ मोहम्मद कीरियो, कामरेड अमान लिगारी, हाशिम लिगारी, रिज़वान रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सब डिवीज़न बकेराणी जी पुछड़ी में गुज़िरियल 2 महीननि खां पाणी जी लप बि न आहे। पोखियल फसल सुकी तबाह थी वियो आहे। हिननि चयो त चंबड़ में झर जो पाणी ज़हरीलो हुअण सबबु इंसान तोड़े जानवर उन सबबु तड़पी रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त आबपाशी खाधो पाणी जी खोट जो बहानो करे असांजे हिसे जो पाणी मुंड जे आबादगारनि खे विकिरो करे असांखे मुआशी तौरु तबाह करे रहियो आहे। हिननि वॾे वज़ीर, आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त करप्ट कामोरनि खे हटाए पुछड़ी ताईं पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन, कुछ साल पहिरीं राधण लॻल लाड़काने ज़िले जी हद नाड़ी लाशारी में ज़रई ज़मीन जी मालिकी तां दादू केनाल रेगुलेटर वटि सरगाणी धुर हथां क़त्ल थियल लाड़कानो सिविल लाइन जे पुलिस अमलदार नदीम अली लाशारी जे क़त्ल जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण ऐं केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ रेलवे फाटक ते रिटायर्ड उस्ताद मंठार लाशारी ऐं संदसि मासूम पुट मीर मुर्तज़ा लाशारी एहतजाज कंदे चयो, जेके असांखे केस तां हथ खणण लाइ मुख़्तलिफ़ नमूननि सां मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतजाज कंदे मंठार लाशारी DIG लाड़काणो, SSP लाड़काणो समेत आला अदलिया ऐं पुलिस ऑफिसरनि खां पंहिंजे शहीद पुट नदीम लाशारी जे मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ जी घुर कई। कैनशाह में PST टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिबि कैनशाह में IBA मां PST टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ सुल्तान गाॾई, शफ़ीक़ गाॾई, फरहान लाखेर, फारूक चांडियो, खादम चांडियो, इल्ताफ़ चांडियो जी अॻवानी में उम्मीदवारनि पारां कम्यूनिटी सेंटर खां नेशनल प्रेस क्लब ताईं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे ऑफर ऑर्डर ॾियो जी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त PST टेस्ट पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾियण बदिरां असांखे दरबदर कयो पियो वञे। हिननि वस वारनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त IBA मां PST टेस्ट पास
दरख़्वास्त कंदड़ उमेदवारनि खे जल्द ऑफर ऑर्डर ॾेई संदनि परेशानियुनि खे ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।